अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हकीकी न्यूज़ में बलिकार आऊँ हैं मारवी थे सबका पहली शाम के नाज़ी हेडलाइंस। पंजाब असेंबली जो इजलास अॼु साढी 12 बजे थींदो। प्लीज़ पंजाब असेंबली जो कंट्रोल संभाले वरितो। पंजाब असेंबली जे स्पीकर जे तर्जुमान जो चवण आहे त असेंबली मुलाज़िमनि खे असेंबली सेक्रेटरीट में वञण न पियो ॾिनो वञे। पुलिस असेंबली जा समूरा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। दरवाज़ा बंदि करे पुलिस असेंबली जो कंट्रोल संभाले वरितो आहे। लाहौर पुलिस पार्लिमानी मामलों के डीजी राय मुमताज के गिरफ्तार करे वरितो। पंजाब असेंबली के तर्जुमान जो चवण आहे त पुलिस एहलकार भित टपी राय मुमताज के घर में दाखिल थिया ऐं खेसि गिरफ्तार करे वरितो। राय मुमताज के घर वातियुनि जो चवण आहे त राय मुमताज के रात देर सां घर ते छापो हणी गिरफ्तार करण बाद अणॼातल हंधि मुंतकिल कयो पियो। पंजाब असेंबली के तर्जुमान मूजिब असेंबली सेक्रेटरी मोहम्मद खान भट्टी ऐं सेक्रेटरी कोऑर्डिनेशन इनायतुल्लाह लक जे घरनि ते छापा हया विया। पंजाब असेंबली के स्पीकर राय मुमताज की गिरफ्तारी ऐं मोहम्मद खान भट्टी ऐं इनायतुल्लाह लक जे घरनि ते छापनि जी मसम्मत करे छॾी। स्पीकर परवेज़ लाही चयो आहे त समूरनि एक्शन शहबाज शरीफ जे हुकुम ते थी रहियो आहे। हुकूमत जो ही एक्शन फैशिज़म ते ॿधल आहे। परवेज़ लाही मूजिब असेंबली ऑफिसरनि जी गिरफ्तारी ऐं छापा हुकूमत जी हड़प जो सबूत आहिनि। गैर आइनी ऐं जाली हुकूमत आइन ख़िलाफ़ कदम खणी रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून ऐं संदसि सितादनि जो इजलास अॼु थींदो। पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ इजलास जी सदारत कंदो। पंजाब असेंबली जे इजलास बाबति हिकमत अमली तय कई वई। मुल्क में बिजली जो बहरान खत्म थियो। मुल्क के अक्सर इलाइक़नि में 10 कलाकनि ताईं लोड शेडिंग। मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 5000 मेगावाट आहे। पावर डिवीज़न जी ज़रिए मूजिब बिजली की मजमूई पैदावार 19,216 मेगावाट ऐं तलब 26,049 मेगावाट आहे। पानी सां 4,940 मेगावाट सरकारी थर्मल प्लांट ज़रिए 1,176 मेगावाट बिजली पैदा कई पई वञे। निजी शोबे जे बिजली घरनि जी मजमूई पैदावार 9,858 मेगावाट आहे। वन पावर प्लांट्स 699 मेगावाट ऐं सोलर प्लांट्स मां 116 मेगावाट बिजली पैदावार आहे। वाक सां हलंदड़ प्लांट्स ज़रिए 156 मेगावाट बिजली तैयार कई पई वञे। जहिड़ी पावर सां 2,276 मेगावाट बिजली पैदा कई पई वञे। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी जी चीनी पढ़ी वज़ीर वांग ही सां मुलाक़ात। वतरफ़नि लाॻापनि खे हथी वठण ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। राणा सनावला जो इमरान खान की गिरफ्तारी बाबत बयान मसम्मत जुड़ो है। पीटीआई पंजाब के सदर शफकत महमूद चयो आहे त राणा सनावला जेकॾहिं अहिड़ी हरकत कई तो क़ौम सरापा एहतजाज हूंदी। पीटीआई जा कारकुन कौम इमरान खान के खुले सां कुल्हनि लाइ बीठा आहिनि।
राणा सनाउल्ला जे हथ मॉडल टाउन से मासूम शेयरिंग जी रत सां रंगियल आहिनि। इम्पोर्टेड हुकूमत अवाम जी ख़िदमत बदिरां पंहिंजे केसनि में रिलीफ जे चकर में आहे। हुकूमत चाहे थी त दलिया सनन गैर कानूनी क़दमनि जो नोटिस न वठे। नसीराबाद में मेनडिस हाईवे ते नामालूम हथियारबंदन करे हिक खे क़त्ल करे छॾियो। नसीराबाद डिग्री कॉलेज भरिसां नामालूम हथियारबंदन जी फायरिंग में कंबरटाल के गोठ अब्दुल रहीम कलोड़ो जो रवासी हाजी मोहम्मद उर्स कलोड़ो माची वियो। मौत जो लाश रूरल हेल्थ सेंटर मां पोस्टमार्टम बाद वासन हवाले कयो वियो। बाक़ी जो कारण मालूम न थी सघियो। रुस्तम समाज जे नाले सां शोहरत रखंदड़ ॾखण एशिया जे मशहूर गुलाम मोहम्मद उर्फ गामा पहलवान जी अॼु 144 सालगिरह आहे। गूगल पारां गामा पहलवान खे भेटा पेश करण लाइ डूडल जारी कयो पियो। गामा पहलवान 22 मई 1878 ते भारतीय पंजाब जे शहर अमृतसर में पैदा थियो। विरांगेबाज़ संदसि ख़ानदान पाकिस्तान मुंतक़िल थियो। 23 मई 1960 में 82 वरीह जी उमिरि में लाहौर में लाॾणो करे वियो।